अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ में भलीकार मां राजालता अब्बासी हिते वांखे जोई मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त फुलजी विलेज थाणे जी हद में ज़मीन की मालिकी जे तकरार तां जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में ॻोठ झंडोपोर में झेड़ो थी पियो आहे। जंहिं फायरिंग के नतीजे में ॻोठ मज़ार खान जमाली जो रहवासी 55 साला मोहम्मद उस्मान वलद कादिर बख्श जमाली के गोलियों लगन सबब मौके ते ही कत्ल थी वियो आहे। इन हवाले सां असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे असां जोई जो रिपोर्टर इस्माइल पीरजादो। उन खां पुछंदासीं त उन कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी इस्माइल, असांखे आगाह कजो। जेको आहे फुलजी विलेज थाणे जी हद में ज़मीन की मालिकी जे तकरार था जमाली बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में मज़ार खान जमाली जो रहवासी 55 साला मोहम्मद उस्मान वलद कादिर बख्श जमाली कत्ल थी वियो मौके ते। बाद में जेको आहे कत्ल थियण जे जवाबदार फरार थी विया ऐं 3 खां 4 कलाकनि ताईं लाश जेको आहे सो हद बंदी जे करे पटकुल मोहम्मद ऐं फुलजी विलेज हद बंदी जे करे हिकु लाश ते पियल रहियो। बाद में जेको आहे त वो मसलो हल कयो जेको आहे तकरार बंदी जो फुलजी विलेज जी हद थी वई। उन खां बाद में जेको आहे सो एम्बुलेंस ज़रिए इन जो लाश खणी तालका अस्पताल जोई पहुता। उन वारस ऐं फुलजी विलेज पुलिस पोस्टमार्टम बाद जेको आहे लाश वारसनि हवाले कयो आहे। वॾी महिरबानी इस्माइल, तव्हां असांखे आगाह कयो।